खिपरो में GDA पारां तालका खिपरो जे फंक्शनल लीग अॻवाननि ऐं वर्करनि सां इलेक्शन जे सिलसिले में ख़ुदा बख़्श दर्स हाउस ते कार्नल जलसे में NA 209 ते GDA पारां नामज़द उम्मीदवार वडेरो मोहम्मद ख़ान जुणेजो, पीर बख़्श जुणेजो, ख़ुदा बख़्श दर्स, ख़ुदा बख़्श राजड़, वकील अमानुल्ला शर, मोहम्मद ख़ान मंगरियो, अता चानियो, इब्राहिम दर्स, ख़लीफ़ो मोहम्मद रहीम हिंगोरो, ख़लीफ़ो मोहम्मद याक़ूब राजड़, ज़मा रिंद ॿियनि सवनि जी तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते GDA उम्मीदवार वडेर मोहम्मद ख़ान जुणेजो साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मूं उसूलनि तहत PP खे छॾे फंक्शनल लीग में शामिल थियसि। हुनजो त मुंहिंजा भाइर ऐं ॿिया अलॻि आहिनि ऐं मुंहिंजो वोट टंडो आदम ऐं सांघड़ में GDA खे आहे। ग़रीब वोटर भाइरनि सां न त मूं सां गॾु आहिनि ऐं बलोच न्याणियूं इस्लामाबाद में एहतिजाज कनि पियूं। आउं हिते नाहियां वियो, ख़बर नाहे छा मसइलो आहे, पर उन्हनि सां ज़ुल्म आहे। हुन चयो त पीर साहिब मूं ते एतमाद त कयो आहे, महिनत ऐं हिम्मत करे उमेद आहे त खटींदासीं। GDA उम्मीदवार क़ाज़ी शमसुद्दीन राजड़ साफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त PP जे दौर में फंक्शनल लीग जे चूंडियल नुमाइंदनि खे फंड जारी न कया। इन बावजूद असां हर ॾुख जी घड़ीअ में अवाम सां गॾु आहियूं। असां अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं हाणे बि कंदासीं। इन मौक़े ते ख़ुदा बख़्श दर्स साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां अॻु में बि हारायो कोन हो, पर खटियल सीट PP खे ॾिनी वई। हिन भेरे बि GDA समूरी सांघड़ में सोभ माणींदी। हिते जी पब्लिक सां असीं गॾी रहंदासीं, अॻे बि असां हुकूमत में न रहिया आहियूं, त जेको असांजो हाल हो असांजे वसावर जेको बि हुयो असां ख़िदमत जेका बि थी सघी असां खां कई आहे। असांखे हालांकि फंड्स बि 5 साल जेके आहिनि पंहिंजो पीपल्स पार्टी जी हुकूमत जेके आहिनि असांजे MPs जा जेके आहिनि उहे बिल्कुलु बंदि करे छॾिया ऐं को बि मतिलबु कमकार जे हिसाब सां असांखे फंड वग़ैरह न मिलिया जो असां डेवलपमेंट जो कमु करिया। आवाम जे तरफ़ां जेको रिस्पॉन्स मिले पियो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे, जेको ॾिसो पिया त जेको आवाम जे तइदाद में असां वटि अचे पई जे हिसाब सां वोट अचनि पिया त तव्हांखे सुठी वोट आहे। अञा त फ़िलहालु अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, पर पंहिंजो जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि जेकॾहिं कई त असां करणु बि कोन ॾींदासीं। छो त पब्लिक असां सां गॾु आहे, पंहिंजे हिसाब सां जेको आहे असां अहिड़ी का शइ करणु बि कोन ॾींदासीं। कोन्हे हिन वक़्तु को मतिलबु जो असां कंहिं ते इल्ज़ाम हणूं, कंहिं ते बि असां इल्ज़ाम कोन था हणूं, न कोई कंहिंखे अञा त जेको बि सही शइ आहे सभु सही बि हले, असांखे बिल्कुलु सही नज़र थो अचे। बाक़ी हाणे अहिड़ो को असांखे ख़र्चो बि कोन्हे, अलाह बहितर कंदो वधीक। बाबा असां सां दोस्ती त आहिनि, पर हींअर कुझु की हुननि जो डिमांडूं हुननि था कयूं, हुननि त हींअर नथा ॾियनि पिया हुननि खे ॻाल्हि आहे। तॾहिं मोदी त असूं अहिड़ियूं FIR थींदियूं रहंदियूं इलेक्शन इहे कोन्हे पार्टी जेके हींअर त पीपल्स पार्टी सॼे सिंध में हिकिड़ी पार्टी पई हले, को चेंज थी कान्हे। हिकिड़ो आऊं निकितो आहियां, जो पंहिंजे उसूल ते निकितो आहियां। साईं अंधी कान्हे का ॾिसे थी सभु, ॼाणे थी सुञाणे थी, अवां पाण खां वधीक सियाणी आहे। लिहाज़ा पोइ जो पंहिंजो बेवकूफ़ आहे ऐं मूंसां सॼी जेको ग़रीब माण्हू आहे सो मूंसां गॾु आहे, हिते बि उते बि जिते, पर हिते त ख़बर सिंध जा माण्हू मूंसां गॾु। अहिड़ी ॻाल्हि ॾिसो असां हुकुम ॾांहुं बीठा न शइ ॾांहुं बीठा आहियूं, असां पंहिंजो असां जेका मदद थी असां कंदासीं। बि आहियूं न असांखे ख़बर आहे, असीं हिमायत जॾहिं मुकमिल ख़बर हुजे त उन हिसाब सां मां बाक़ी वेठा आहिनि जाती न आहे उन्हनि सां, पाण केतिरे क़दुरु जाती आहे असांखे इख़्तिलाफ़ त को फंक्शन लीग में कॾहिं रही कोन्हे। असां सभु त जेके आहियूं हिते जेके लोकल जेका क़यादत आहे उहे सभु पीर साहिब वग़ैरह जा असां मुरीद आहियूं। पंहिंजो इख़्तिलाफ़ पहिरीं बस में कॾहिं कोन्हो, न कोई हाणे को आहे। इंशाअल्लाह असां वरी लीड ते कंदासीं। अॼु असांजी वेही कोन्हे, कई वई हुई, ॾियारी वई हुई पैसे तौर ते ऐं दांदरी तौर ते। अॻु में असांजी ॻाल्हि न हुई, हथ सां ॾियारी वई हुई। इंशाअल्लाह हिन दफ़े उहो ॿई शयूं न हलंदियूं ऐं इंशाअल्लाह वरी लीड ते खणंदा आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।